कंदासीं हिंगोरचा में सहाफ़ी इत्तिहाद खैरपुर पारां अहमदपुर प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी और रोज़ानी सोब के रिपोर्टर असगर खंड जा जाबदार गिरफ़्तार करण खिलाफ़ एहतजाज किया वियो आहे। इन हवाले से पेश आहे शमसुद्दीन राजपर की रिपोर्ट। सीनियर सहाफ़ी अहमदपुर प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी और सोब अखबार से ताल्लुक़ रखंदड़ असगर खंड जैसे नामालूम हथरबंदन पारां कल गोली हणी शहीद किया वियो हो, जिते सॼी सिंध उनके कत्ल खिलाफ़ सरापा एहतजाज बनल है। उते वरी सहाफ़ी इत्तिहाद खैरपुर पारां सॼे ज़िले के अंदर प्रेस क्लब जन उन कत्ल खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरन जो सॾु ॾिनो हो। सॼे ज़िले जा हिंगोर जाम में भी सहाफ़ी इत्तिहाद खैरपुर पारां सहाफ़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहरे बाद एहतजाजी धरणो हयो वियो आहे। असीं मौजूद आहियूं उन एहतजाज में, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजे सहाफ़ी बहादुर ऐं दलेर निडर सहाफ़ी जेको असगर खंड खे जेको नामालूम हथियार बंदन पारां बेदर्दीअ सां गोलियूं हणी हुनखे शहीद कयो, उनजी पहिरियों त असां मज़म्मत कयूं था। ऐं जेको असां हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत तोड़े IG सिंध खां मुतालबो अदा कयूं त जेके शहीद असगर खंड जा कातिल आहिनि उन्हनि खे फौरी 24 कलाकनि अंदरि जेको गिरफ़्तार कयो वञे। गुज़िरियल ॾींहुं अहमदपुर जे नौजवान बहादुर सहाफ़ी शहीद असगर खंड के हथियार बंदन ॾींहुं ॾिठे जो गोलियूं हणी शहीद करे विया आहिनि, पर पुलिस इंतज़ामिया हिन वक़्त ताईं उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते असांखे नाकाम नज़र अचे थी। खंड के जो कल क़त्ल किया है उन खिलाफ़ अॼु एहतजाज किया वियो आहे हिंगोर प्रेस क्लब के साम्हूं। असां सम्झूं था त ही हिकिड़ो असगर खंड नाहे क़त्ल थियो, पर ये पूरी सिंध जा सहाफ़त जो क़त्ल आहे। ऐं असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त जेकी असांजी इंतज़ामिया खैरपुर जी ख़ासि करे उहा अंगूर निंड में आहे। पुलिस हिनमहिल ताईं को बि कातिल त गिरफ़्तार नाहे करे सघी, पर हिनमहिल ताईं उते नाले मातर भी जेकी पुलिस आहे उते न वई आहे। जेको कल बेदर्दीअ सां सहाफ़ी असगर खंड खे क़त्ल कयो वियो आहे, असांखे इंतिहाई ॾुख थियो आहे त SSP खैरपुर खोसो साहब पाण खे बहादुर SP तो सॾाए ऐं चए थो त जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म थिए त उन जो ज़ुल्म जेको ज़ालिमनि उनखे जेको आहे मां कोर्ट जे कटहरे में पहुचाईंदुमि। पर असांखे ॾुख आहे SSP खैरपुर जो त बेगुनाह जेको आहे हिकिड़ो सहाफ़ी क़त्ल थियो, शहीद थियो आहे, उन जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। इन मां असांखे मालूम थिए थो त ही खैरपुर वारो SP जेको आहे इहो सहाफ़ियुनि खे जॾहिं तहफ़ुज़ नथो ॾिए त आम माण्हूअ खे किथां जेको आहे तहफ़ुज़ ॾींदो। मां हिन असगर खंड के कत्ल खिलाफ़ एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर SSP खैरपुर खां घुर कई त फौरी तौर ते शहीद सहाफ़ी असगर खंड जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿिए सूरत में सहाफ़ी सॼी सिंध में सख़्तु एहतजाज कंदा। कैमरामैन हसनैन राजपर गॾु शमीस राजपर, धरती TV।